नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे भरिया रोड में ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड भरिसां गुट ख़लीफ़ो हाजी मोहम्मद इब्राहिम कीरियो में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मेलाद मुनक़द कई वई, जंहिंमें वॾे तादाद में आशिक़ाने रसूलन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुर्जमाइत जे अक़ीदतमंदनि तोड़े नात ख़्वाननि हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयानु कयो। जॾहिं त महिमान ख़ासि मौलाना मुफ्ती इनायतुल्लाह कीरियो सिकंदरी, कारी गुलाम अली सिकंदरी, मौलवी गुलाम मोहम्मद सिकंदरी, मौलवी गुलाम फारूक शर खां अलावा ॿिनि पिणु शिरकत कई। इन मौक़े ते तक़रीब कंदे आलमन सगोरन चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में अचण जो ॾियारो असां लाइ ईद खां घटि न आहे, इन करे असां ईद मिलादुल नबी मल्हाईंदा आहियूं। हिननि चयो त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा इकराम जिन इस्लाम सरबुलंदी लाइ तमामु घणियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं ऐं रब पाक हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे दुनिया लाइ रहमतुल आलमीन करे मोकिलियो। असांखे फ़ख़्रु आहे त असां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहियूं। आख़िर में आयल हुर जमात तोड़े आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नगर पिण करायो वियो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।